कम कराइणो पवंदो। पर कुछ सालन खां जीअं इंटरनेट जदीद थी तीअं ॿाहिरि मुल्क में जेके बिज़नेस जो ट्रेंड आहे उहो चेंज थी वियो। उन खां बाद में जेकॾहिं असां 1 साल या 2 साल पहुची वञूं ड्यूरिंग कोविड पेंडेमिक, त बिज़नेस जो ट्रेंड जेको आहे सो ऑनलाइन जो बिल्कुलु ई चेंज थी वियो। जेकॾहिं जाते फिजिकली स्टोर्स या शॉप्स हुआ उहे बंदि पिया कया वञनि ऐं केतिरा ई जेके एम्प्लॉइज़ आया वर्कर हुया उनखे फायर कयो वियो। पर वाहिद हिकु कंपनी हुई एमेज़ॉन, जेकी माण्हू जेके आहिनि से अञा वधीक हायर करे पई, छाकाणि त माण्हू जेके आहिनि से का बि शइ परचेस करण लाइ ऑनलाइन ऑर्डर्स कनि पिया। हिन लेक्चर में असां डिफरेंस में मेथड ॾिसंदासीं त कहिड़ा आहिनि जिन जे थ्रू असां ऑनलाइन अर्निंग बि करे सघूं था ऐं पंहिंजो बिज़नेस बि स्टार्ट करे सघूं था। इंट्रोडक्शन में जेके असां ऑनलाइन बिज़नेस करण लाइ तव्हां इंडिविजुअली कंहिं बि प्लेटफॉर्म ते वञी करे तव्हां पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करे सघो था। जिन में ॾाढा पॉपुलर जेके मेथड्स आहिनि उहो आहे तव्हांजो ई कॉमर्स। तव्हां ई कॉमर्स जे बारे में ॿुधो हूंदो, जीअं एमेज़ॉन आहे या अॼुकल्ह दराज़ या तव्हांजी इट्सी थी वई या उन खां बाद में ईबे। इहे प्लेटफॉर्म उहे आहिनि जितां तव्हां ऑनलाइन परचेस बि करे सघो था ऐं ऑनलाइन तव्हां का पंहिंजी प्रोडक्ट घर वेठे सेल करे सघो था। इन वेबसाइटुनि खे असां जेको असां चवंदा आहियूं मल्टी वेंडर वेबसाइट, जिते तव्हां प्रोडक्ट सेल भी करे सघो ऐं प्रोडक्ट परचेस भी करे सघो। उन खां बाद में जेको लास्ट ईयर ॾाढो हॉट ऐं ट्रेंडिंग टॉपिक रहियो उहो आहे फ्रीलेंसिंग। फ्रीलेंसिंग असां उनखे चवंदा आहियूं त असां घर वेठी का बि सर्विस माण्हुनि खे प्रोवाइड कयूं ऐं उन सर्विस जे बदिले उहे माण्हू असांखे जेके आहिनि से पैसा पे कनि। उन खां बाद में आहे तव्हांजो एफिलिएट मार्केटिंग। हे ॾाढो मुंहिंजो फेवरेट आहे। मां पाण फ्रीलेंसर आहियां। मां जेकॾहिं तव्हां सर्च कंदो गूगल ते राजा साईं त तव्हां मुंहिंजो जेकी वेबसाइट ते जेको मुंहिंजो अकाउंट ठहियलु आहे उहो तव्हांजे साम्हूं अची वेंदो। तव्हां ॾिसंदो त फॉरेनर छा मुंहिंजे कम जे बारे में रिव्यूज़ कया आहिनि ऐं कहिड़ी मां सर्विसिस प्रोवाइड कयां थो। जेको एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम आहे हिन में ऑनलाइन मेथड एॾो त बेस्ट आहे जेको तव्हांजा घर वेठे ऑटोमेशन तव्हांजा पैसा ठहंदा। तव्हांखे कुझु करण जी ज़रूरत ई न आहे। फ्रीलेंसिंग में या ई कॉमर्स में छा करणो पवंदो आहे तव्हांखे? ई कॉमर्स में तव्हां का प्रोडक्ट तव्हां सेल कंदो, उन लाइ तव्हांखे या त पैसा हुजनि या तव्हां हुनजी मार्केटिंग वग़ैरह कंदो। फ्रीलेंसिंग स्टार्ट करण लाइ तव्हांखे ज़रूरत आहे त तव्हां वटि को